बलोचिस्तानी खैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दी 58 जड़ा मार्ची विया, 80 खां वधीक ज़ख़्मी। मस्तोंग में अल्फला रोड ते मिलाद जे जुलूस खां पहिरियां मस्जिद भरिसां धमाको। DSP अली नवाज़ कशकोरी सुधो 53 माण्हू शहीद, 60 खां मथे ज़ख़्मी। इंतज़ामिया सभिनी अस्पतालनि में एमरजेंसी लागू करे छॾी। केतिरनि ज़ख़्मियुनि जी हालत गणती चोगी। असिस्टेंट कमिश्नर जो चवण त दहशतगर्दनि मिलाद जे जुलूस खे निशानो बणायो। बलोचिस्तान जे निगरान वॾे वज़ीर मस्तोंग साने ते 3 ॾींहं सोग जो ऐलान करे छॾियो। सरकारी इमारतनि ते क़ौमी परचम नेबल रहंदा। हंगो जे दुआबा थाणे जी हद में मस्जिद अंदर जुमे जी नमाज़ जे खुतबे दौरान धमाको। 5 नमाज़ी शहीद, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। धमाके सबबि मस्जिद जी छित रही पई। सदर डॉक्टर आरिफ अलवी पारां मस्तोंग ऐं हंगो में दहशतगर्दनि जी सख़्त मज़म्मत, इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवण त मुल्क में दहशतगर्दी जी नई लहर चैलेंज आहे। तहरीक तालिबान पाकिस्तान सरहद पार खां दहशतगर्दी में मुलविस आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणी रहियो आहे। अॻूणे 83 फली सरदारी, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी, अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर, गवर्नर कामरान टिसोरी ऐं ॿिनि पारां धमाके जी मज़म्मत। मस्तोंग ऐं हंगो धमाकनि खां पोइ कराची में हाई अलर्ट जा हुक्म जारी। IG सिंध रिफत मुख्तार जो चवण त जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वञनि। खारा दर खां नशर पाक ताईं जुलूस ऐं इज्तिमा जी सिक्योरिटी सख़्त कई वञे। सूबाई सतह ते ईंदड़ वेंदड़ रस्तनि जे पॉइंट्स जी निगरानी ऐं नाकाबंदी कई वञे। पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान जी दहशतगर्दनि पारां अफगानिस्तान खां पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। पाक अफगान सरहद वेझो सोप में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई, 3 दहशतगर्द मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾिवट में पाक फौज जा 4 जवान बि शहीद थी विया, जिन में हवालदार सत्तार लाइंस नाइक, शेर आज़म लाइंस नाइक, इरतान ऐं सिपाही नदीम शामिल आहिनि। ॾह वापसीअ ते नवाज़ शरीफ सां कहिड़ो बर्ताव थींदो, इहो सवाल अदलिया वटि आहे, छाकाणि त नवाज़ शरीफ अदालत जी इजाज़त सां परॾे वियो हो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो परॾे ख़बर इदारे खे इंटरव्यू, चयाईं PTI चेयरमैन खे अदालत मां रिलीफ न मिलियो त चूंडनि में हिसो न वठी सघंदो। PTI ते का बि सख़्ती न पई कई वञे। नाकारी सरगर्मियुनि में मुलविस 1500 माण्हुनि सां सख़्त रवैयो रहंदो। ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल आलमीन पैगंबर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जश्न इंतहाई अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में चिरागा हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जी गूंज। मस्जिदनि, सरकारी तोड़े निजी इमारतनि खे रंगबरंगी बतियुनि सां सजायो वियो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, खंड नवाबशाही लाड़काणे में रैलियूं। जामशोरे, दादू, कंबरशिदात कोट, कशमोर, कंदकोट, शिकारपुर, खैरपुर, नौशरो फिरोज, कोटकी, मटियारी, टंडे मोहम्मद खान, टंडे अलैया, ठट्टे सजावल, बदीन, मिठी ऐं उमरकोट में दुरूद सलाम ऐं मिलाद जूं महफ़िलूं। अब्दुल कुद्दूस कलवड़ खां फातिमा फरोड़ो केस जी जांच वापसि वठण जी तरदीद। DSP CDD सखर जी कराची में IG सिंध रिफत मुख्तार सां मुलाक़ात। राणीपुर जी पीराणी हवेली में मारियल फातिमा फरोड़ो केस में थियल अॻभराई बाबति आगाही। गिरफ़्तार जवाबदारनि असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह, इम्तियाज़ मिरासी खां पुछा गाछा जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। IG सिंध चयो आहे त फातिमा फरोड़ो ऐं जान मोहम्मद मर केसनि जी जांच अब्दुल कुद्दूस कलवड़ी कंदो। खाई सास वापसि वठण वारियूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। रावती वेझो कार इल्ज़ाम हेठि औरत क़तल। ॻोठ फैज़ मोहम्मद शहर में जवाबदार शबीर मेहराणी पिस्टल जा फायर करे पंहिंजी साल में नास खे क़तल करे छॾियो। डोगरी वेझो दे कबूलो वठानो जवान जो लाश फोती जी सुञाणप ॻोठ अफसाणी वासी मुख्तार अली लाखीर तुर कई वई। घारे वेझो सखी राधा जे मेले ते बींदड़ सारी सां हादसा। उस्मान ऐं हुसैन नजल जो शिकार, 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रुस्तम भरिसां रिक्शा जो मोटरसाइकिल खे टक्कर,
मोहम्मद यासीन हयाती विनाए वेठो बजड़ा जख्मी मटियारी वेच कोट कादिर बख्शवासी ब औरतों कपड़ा धोइण दौरान वाह में किरी पयूं। नसीम साल आशिको सो बुढ़ी फौत लतीफ़ा के जिंदा हालत में बाहर कड़ी अस्पताल मुंतकिल कयो वियो। ठिकराटे जे दोबरी पाड़े में मंगेदी फोत थियण ते नौजवान बाबगात करे छॾियो। साह जी तकलीफ़ सबब अरिड़हं वरियनि जी तस्वीरा धी रजब अली महतम दमधड़ी हवाले कयो। मंगेदी जे फोतगी जो ॿुधी 21 वरियनि जे नसीर अहमद महतम बि ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो ॾींहुं उजाए छॾियो। नौजवान नारी जा जनाज़ा गॾु खॼण ते माहौल सोगवार। ठुल में फुरदौरान मज़ाहिमत ते क़त्ल थियल दुकानदार हाफ़िज़ मौसम लोनारी से खून सां इंसाफ़ न थियो। पार्सन सियासी समाजी अखबारनि ऐं शहरनि जो नाए ॾींहुं बरेबर चौक ते धरणो जारी। अखबारनि जो चवणु आहे त मौसम लोनारी से कातिल जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो।